मोटरसाइकिल चोरी थी वई हुई, जंहिंजो इल्ज़ाम मिस्किन मथां हयो वियो। कमाल देर कुछ महीना ज़ाकिर महेश जी चोरी जो इल्ज़ाम शाहिद गोपांग मथां मढ़ियो वियो। हुन इन चोरी न करण जी तरदीद करे छॾी। हुन चयो त मूं मिस्किन मथां नवीद गोपांग जी चोरी ते मोटरसाइकिल जी चोरी जो कूड़ो इल्ज़ाम लॻायो वियो आहे, जेको कूड़ो निकितो जॾहिं त ज़ाकिर महेश खे ऐं लियाकत महेश खे चोरी ॿिए हंधा मिली वई आहे। इन वक़्तु SHO सिद्दीक़ जतियाल ॻरनि पैसनि एवज़ फासाइण जी नाकाम कोशिश कई। मूंसां जेका नाजाइज़ी थियूं उनजो अज़ालो थियणु घुरिजे। ISSP मां SSP नौशर फ़िरोज़ सिंघारमल खां घुर थो कयां त मूं बेगुनाह सां इंसाफ़ कयो वञे। लियाकत महेसर खां घरा पैसा वठी मूंखे चोरी में फासायो वियो। मुंहिंजी इल्तिजा आहे SSP नौशर फ़िरोज़ सिंघारमल खां त जॾहिं मां चोर बि न हुयुसि त मूंखे छो गिरफ़्तार करे राति ॾींहं सचनि सां कुटे में मिस्किन खे ज़ोरीअ बासरायो वियो। ख़ुदा राम मूंसां इंसाफ़ कयो वञे। SHO सिद्दीक़ जतियाल ऐं लियाकत महेश ने बाथाई नवीद गोपांग मथां FIR कटे जेल भेड़ो कयो वञे।